मुलाक़ात करे रहिया आहियूं, जंहिं पंहिंजे शान मान पंहिंजे महिनत ऐं पंहिंजे लगन सां सिंधी समाज में पंहिंजो नालो ऊचो बणायो आहे। असांजी दीदी आहे त नागपुर में, पर हर सिंधीअ जे दिलि में हाणे बि वेठल आहे। त अचो अॼु जी महिमान असीं पंहिंजे सिंधी यूट्यूब चैनल ते मुलाक़ात कंदासीं दीदी शोभा भाग्या जन सां। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां शोभा भाग्या नागपुर मां। तव्हां योगा सां जुड़ियल आहियो। तव्हां योगा खे हिन युग में हेतिरो महत्व ॾिनो आहे ऐं महत्व छो आहे, इन जे बारे में तव्हां कुझु चई सघंदा? जी भेण, योगा अॼु जे युग में जीअं तव्हां चओ पिया था ॾाढो ज़रूरी थी वियो आहे, छो त कोविड जे करे लॉकडाउन में माण्हू सभु घर वेठा आहिनि ऐं दहशत फैलियल आहे कि शायदि कोविड मां बि तकलीफ़ में न अचां। पंहिंजा जेके फेफड़ा आहिनि उन्हनि खे ॾाढो मज़बूत रखणु ॾाढो ज़रूरी आहे। त इहे जेके फेफड़ा स्ट्रॉन्ग थींदा आहिनि उहे थींदा आहिनि जेको बेस प्राणायाम आहे उन सां। उहो बेस प्राणायाम आहे भस्त्रिका प्राणायाम, कपालभाति, अनुलोम विलोम। अगरि माण्हू इहे प्राणायाम चङी तरह करे थो, पंहिंजी इम्यूनिटी खे वधाए थो, स्ट्रॉन्ग करे थो, त मूंखे पूरो विश्वास आहे कि कोविड उन जे नज़दीक न ईंदो। असीं जेके योग कंदड़ आहियूं, प्राणायाम कंदड़ आहियूं, असां इहो पूरे कॉन्फिडेंस सां चई था सघूं कि योगा विल हेल्प यू इन कीपिंग योर लंग्स स्ट्रॉन्ग, इन कीपिंग योर डाइजेशन स्ट्रॉन्ग। पूरो तव्हांजी कॉन्स्टिपेशन जी समस्या, टॉप टू बॉटम जेतिरियूं बि व्याधियूं ईंदियूं आहिनि शरीर में, त उहे सभु दूरि थींदियूं आहिनि इन प्राणायाम सां। त मां इहो ई चाहींदसि कि असीं सभु योगा करे ऐं पंहिंजो पाण खे सभिनीनि तकलीफ़ुनि खां दूरि कयूं। योगा जो ॾाढो महत्व आहे कोविड में। दीदी, तव्हांजे मन में योगा खे खणी हेतिरी इम्पोर्टेंस जेका तव्हां ॾियो पिया, महत्व ॾियो पिया, कॾहिं ऐं कीअं? जी भेण, मां 1996 खां हिन में जुड़ी आहियां। मुंहिंजो एक्चुअली वज़न ॾाढो वधीक हो। मां झुकी न पई सघां, वेही न पई सघां, उथी न पई सघां, त ॾाढियूं तकलीफ़ूं। वरी मां इहो सोचियो कि इन उमिरि में मूंखे इहा प्रॉब्लम अची वई आहे, अॻिते मुंहिंजो छा थींदो। इहो सोच थी ऐं वरी मां योग जो इम्पोर्टेंस ॾाढी जॻह ॿुधो, त मुंहिंजे मन में हिकु इच्छा थी कि वाई नॉट, आई ऑल्सो ट्राई। ऐं मां उन में धीरे धीरे जुड़ियसि, आसन कया, त ॾिठुमि त थोरी सी फ़रहत अची वई, चेंज अची वियो बॉडी में, जेका मां हेठि न वेही सघंदी हुअसि। 1996 में, यानी तव्हां सोचो था अॼु खां मां 24 साल पहले मुंहिंजी हालत जे ईअं आहे, मां नथी हेठि वेही सघां। अॼु त मां 60 क्रॉस कयो आहे, रिटायरमेंट खां पोइ बि मां हिन में लॻी पई आहियां। त मां जीअं जुड़ियसि तीअं ॾिठुमि ट्रेमेंडस चेंज अची वियो मुंहिंजी बॉडी में। ऐं तंहिंखां पोइ त मां हलंदी हलियसि। हाणे त मां 2004 खां वठी स्वामी रामदेव जी सां जुड़ियल आहियां ऐं आई एम डिवोटिंग माई सेल्फ फॉर मोर देन 16 to 18 hours टूवर्ड्स दिस कॉज। दिस इज़ अ सोशल कॉज, हिकदमि सामाजिक कॉज आहे। असीं सभु कमु निशुल्क कंदा आहियूं, कंहिं प्रकार जो शुल्क न वठंदा आहियूं। चरय वेती, चलते रहो। सॼे महाराष्ट्र पूर्व जी 18 जिला, 206 तहसीलूं घुमी करे मां हर हंधि, हर समाज जे माण्हुनि खे जगाए करे इहो ई थी चाहियां कि योग कयो ऐं पंहिंजो पाण खे निरोगी रखो। जे तव्हांजो तन सुठो हूंदो, स्वस्थ हूंदो, त तव्हांजो मन पंहिंजो पाण ई सुठो रहंदो। छो त शरीर में एतिरियूं बीमारियूं आहिनि जो तव्हां नालो खणो त तव्हांखे ख़बर पवंदियूं। डॉक्टर वटि वञो त अॼु बिल घणा था निकिरजनि। त माण्हू जेको कमाई करे थो एॾी महिनत सां, जफ़ाकशी थो करे, पुड़ियूं थो ॿधे, पंहिंजूं वाणियूं, जेके पुराणे ज़माने में वाणिया चवंदा हुआ, दे हैव बिकम अ गुड बिज़नेस पीपल नाउ। त उहे सभु एतिरी जॾहिं महिनत करनि था, पर कमायल धन जे ज़बरदस्ती डॉक्टरनि जे चक्कर में वञे थो। त आई रियली फील कि असीं सोचण जी ज़रूरत आहे
असीं अॻिते अचूं ऐं समाज में इहो जाॻायूं कि 1 कलाकु तव्हां पंहिंजे शरीर लाइ ॾियो, नॉट मोर देन दैट। 1 कलाक बि तव्हांजे शरीर खे ॾींदा त तव्हांजी बॉडी हिकदमि परफेक्टली फाइन रहंदी। दीदी जी भेण। मूंखे इहो ॿुधायो कि जॾहिं दिमाग़ी परेशानियूं अचनि थियूं या दिमाग़ में को तनाव आहे त छा योगा सां उन प्रॉब्लम खे दूर करे सघिजे थो? हा भेण, स्ट्रेस ऐं डिप्रेशन इहे जेके 2 ॻाल्हियूं आहिनि, मुंहिंजे ख़्याल सां इहे ॾाढियूं तकलीफ़ थियूं ॾियनि। आई हैव सीन पीपल सफरिंग फ्रॉम स्ट्रेस, सफरिंग फ्रॉम डिप्रेशन। जेके तनाव दूर माण्हू कंहिं बि दवा नथी करे सघे, उहो तनाव तव्हांखे दूर कंदो योग प्राणायाम। प्राणायाम कंदव, अनुलोम विलोम प्राणायाम, तव्हांखे ॾिसंदव जेको तव्हांजो व्यवहार आहे, जेको तव्हांजो ॻाल्हाइण जो लहज़ो आहे, उहो बदिलिजे थो। धीरे धीरे होल पर्सनैलिटी गेट्स चेंज। तव्हांजा शब्द जेके निकिरनि था, वाणी जेका निकिरे थी मुख मां, एतिरी सुठी थी निकिरे। ऐं इहे संस्कार जेके सपोज़िंग 1 पर्सन पंहिंजे घर में करे थो, त उन जो जेको वीचार आहिनि, संस्कार आहिनि, जेके माण्हू एंगर, जेको 1 लेटर शॉर्ट ऑफ डेंजर, ANGER एंगर हूंदो आहे, DANGER डेंजर हूंदो आहे। त 1 अखर अल्फ़ाबेट जो ई फ़र्क़ु आहे। पर जे इहो एंगर तव्हांजो योग करण सां निकिरे थो त सॼे घर खे उनजो फ़ाइदो मिले थो। जे 1 माण्हू बि क्रोधी घर में रहे थो त तव्हां ॾिसो था माण्हुनि जो बीपी थो वधे, बीपी वधी करे ऐं अटैक जा कारण बि ईअं ई था अॻिते अचनि। त अनुलोम विलोम प्राणायाम कंदव त इन सां तव्हांखे तनाव ऐं स्ट्रेस में ॾाढो फ़ाइदो मिलंदो, फ़र्क़ु मिलंदी। दीदी हिकिड़ी नंढड़ी ब्रेक था वठूं, छो जो ब्रेक वठणु तमामु ज़रूरी थींदी आहे। ऐं उन ब्रेक में जी जी बाबा रामदेव जन जी जो अगरि असीं हिकिड़ो वीडियो ॾेखारियूं दर्शकनि खे कि कीअं था योगा करनि त ॾाढो सुठो थींदो। जी बिल्कुलु भेण, बिल्कुलु ज़रूरु।
मां दीदी जन सां हिकिड़ी ॻाल्हि पुछंदसि कि दीदी तव्हांजे लाइ मूंखे घणेई अफ़वाहूं मिलियूं आहिनि। अफ़वाह इहा मिली आहे कि तव्हां जेके पतंजलि जो जेको एलोवेरा जूस आहे न, उहो शरबत करे हिकु ॾींहं में हिकिड़ी बोतल ख़तमु कंदा आहियो। जी न, इहा त ॻाल्हि सही न आहे। एलोवेरा जूस 2 चमचा रोज़ माण्हूअ खे अगरि पीए थो त उनजा जेके आंड्रा आहिनि, जेको डाइजेशन आहे उहो ॾाढो सुठो रहे थो। 2 चमचा जिन खे प्रॉब्लम आहे, ईअं ॾाढो ज़रूरी बि न आहे कि पीअणो ई आहे, बिकॉज़ बाबा हैज़ सेड कि भई तव्हां पियो, पर इन केस तव्हां रोज़ 2 चमचा उहो ऐं 2 चमचा आंवला पियो था त तव्हांजी जेके इंटरनल सिस्टम आहे उहा परफेक्ट थींदी। ऐं जेके कॉन्स्टिपेशन जी समस्या आहे या जेका चहिरे ते ग्लो जी प्रॉब्लम आहे या स्किन में ॿिए प्रॉब्लम्स अचनि था, त उन करे जे माण्हू 2 चमचा एलोवेरा 2 चमचा आंवला पीए थो त नथिंग लाइक इट। ॿियो कुझु बि तव्हां चांहि छॾे ॾियो, ॾाढो ज़रूरी कोन्हे चांहि पीअणु, पर चांहि जी चुस्की सभिनीनि खे लॻल आहे, इन करे ज़रूरु पीअनि था। पर मूंखे लॻे थो उहो छॾे जे एलोवेरा जूस पियो था त इट विल डेफिनेटली हेल्प यू। दीदी तव्हां किटी पार्टी में कॾहिं वेंदा आहियो? छो जो दीदी किटी पार्टी खणी तव्हांजे लाइ हिकिड़ी ॿी अफ़वाह मूंखे मिली आहे कि तव्हां किटी पार्टीअ में जॾहिं जीतंदा आहियो त हाराइण वारी साहेड़ीअ खे चवंदा आहियो कि हाणे उथ ऐं मूंखे डुकूं पाए ॾेखार। किटी पार्टी त मूंखे ॾाढी वणंदी न आहे, बिकॉज़ आई ऑलवेज प्रमोट कि भई तव्हांखे अगरि टाइम आहे त कम फॉरवर्ड एंड डू सम सोशल वर्क ऐं अहिड़े टाइप जो कमु कयो। पर इन केस मां किथे वेंदी बि आहियां त मां सभिनीनि खां जेके बि त्रिदोष आहिनि, कफ वात पित्त, इन जे इंटरकनेक्टेड जेके बि बीमारियूं हूंदियूं आहिनि या सूक्ष्म क्रियाऊं जे हथनि खे कीअं हिलायो ऐं इहे सभु करे उन्हनि खे मां उते जो उते इन्हनि तकलीफ़ुनि खां दूरि करण जी कोशिशि कंदी आहियां। चाहे ग़मी हुजे, उते बि मां जीअं 12 ॾींहं माण्हू वेहंदा आहिनि, उते बि हिन जी ॻाल्हि हुन जी ॻाल्हि करण खां मां चवंदी आहियां अचो पंहिंजूं टंगुनि खे थोरो दुरुस्त कयो, जेका अकड़नि जकड़नि अथव उहा हटायो, हथनि जी अकड़नि जकड़नि दूरि कयो। बसि मां त जिते वेंदी आहियां योग जी ॻाल्हि कंदी आहियां। त तव्हां योगा खे ॾाढो महत्व ॾींदा आहियो। दीदी कॾहिं अहिड़ो को ॾींहुं थियो आहे कि बाबा रामदेव जन जी तव्हांजे घर आया हुजनि? जी भेण, आया आहिनि उहे असांजे नागपुर में जॾहिं ईंदा आहिनि त असांजे घर अची चुका आहिनि ऐं उन्हनि जा फोटोज़ बि मूं वटि आहिनि। मां तव्हां चाहींदा त मां ज़रूरु तव्हांखे उहे मोकिलियां थी। मुंहिंजे घोट सां मूंसां ॿिन्हिनि सां गॾु वेही करे मथे ते हथु रखी आशीर्वाद ॾिनो अथऊं कि ऐं मुंहिंजे घोट खे इहो चयूं हीअ त मुंहिंजी जेका भेण आहे शी इज़ अ लाउड स्पीकर ऐं ॾाढी बहादुर भेण आहे। त मूंखे बि ॾाढो सुठो लॻो हो। मुंहिंजो घोटु, मुंहिंजा ॿार, मुंहिंजो पुटु बि हिते हो ऐं मुंहिंजा माउ पीउ, उन्हनि जे घर बि मां वठी वई मान, त मुंहिंजे माउ पीउ खे बि ॾाढो सुठो लॻो हो। दीदी योगा में नंबर 1 आयो, बिज़नेस बि ॾाढो सुठो कयो हुआ इंडियन में एंड हर हंधि लीडर ई आयो। इहो ॿुधायो कॾहिं सिंधी गानो ॻायो अथव? मां जेके लाॾा हूंदा आहिनि उन में ॾाढी पहल करे ॻाइणु शुरू कंदी आहियां, पर मूंखे सभु यादि न हूंदा आहिनि इन करे। पर जे शादियूं वादियूं थींदियूं आहिनि त जेके पूर्व संध्या ते थोरो घणो ॻाइबो आहे, उन में मां बिल्कुलु ॻाईंदी आहियां। त दीदी छो नथा 2 लाइनूं ॻायो, ॿुधायो दर्शकनि खे। हिकु सोन जो रुपयो अलाड़ी अला, हिकु चांदीअ जो रुपयो अलाड़ी अला, अलाड़ी अला, अलाड़ी अला। ॾाढो सुठो। त दीदी मन त ॾाढो थो करे कि मां ईअं ई तव्हां सां पुछंदी रहां, तव्हां खां पुछंदी रहां ऐं तव्हांजो ज्ञान वठंदी रहां ऐं मां तव्हां खां आसीस बि घुरंदसि ऐं चवंदसि ॿियनि खे बि आसीस करियो ऐं मूंखे ज़रूरु आसीस करियो कि हिकिड़ो ॾींहुं मां तव्हां सां मिलां अची ऐं तव्हांजे योगा जे क्लास में जॉइन कयां ऐं घणेई ॻाल्हियूं तव्हां खां सिखां। ऐं पर वक़्तु त चवंदा आहिनि न,
बीहंदो कोन्हे, हलंदो आहे वेंदे वेंदे आसरो गुरूअ जो वरी मौक़ो मिलंदो त असीं तव्हां सां ज़रूरु मिलंदासीं ऐं तव्हांखे घुराईंदासीं असीं पंहिंजे सिंधी यूट्यूब चैनल असीं सिंधी में। जय झूलेलाल। जय झूलेलाल भेण, जय झूलेलाल। ॾाढो सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए करे। जय झूलेलाल।